पावर गेम जेका हुजे थी न सर, हू हिकिड़ी ॿिया मामला आहे। मिसाल पाणी जो मामिलो हुजे, मिसाल नाणे जो मामिलो हुजे, मिसाल पावर शेयरिंग जो मामिलो आहे, त ज़ाहिर आहे असांजी ख़ुदि इस्टेब्लिशमेंट जे अंदरि बि ऐं असां वटि रूलिंग जेका इलीट आहे उन में जेको इथनिकली आहे ॾिठो वञे, यानी ॿोली जे हिसाब सां त पंजाबी ॻाल्हाईंदड़, पछतो ॻाल्हाईंदड़ ई वधीक आहिनि। इहो ठीकु आहे, इहा त हक़ीक़त आहे। पर इहो तव्हां वरी इहो ॻाल्हि करे चारण साहिबु, तव्हां चओ था इमरान ऐं नवाज़ शरीफ़ ठही वेंदा। साईं इमरान किथां आयो पठाण क़िबला? हुनजे ख़ान जे नाले सां असीं मुंझी पऊं था, अलाए छो, या हुनखे हुनजी हुकूमत आहे KP में, तंहिंजे करे मुंझी पऊं था। मोस्टली सपोर्टर्स जेके वरी पंजाब खे खोलींदो ख़बर पइजी वेंदी त मोस्टली सपोर्टर उते कंहिंजा आहिनि। इवन हाणे त सिंध में खोलींदो ख़बर पइजी वञे। कराची में त बाक़ाइदा, कराची बि सिंध आहे न सर। त हीउ जेको साईं चयो त साईं तव्हां इहा सॼी ॻाल्हि करे पोइ होसि ताईं त ठीकु, हिकिड़ो बयानियो आहे ऐं डिस्कशन आहे, उहो ॾहाकनि खां आहे। पर वरी उनजो मिसाल तव्हां ॾियो था इमरान ख़ान ऐं नवाज़ शरीफ़ ठही वेंदा, सुभाणे वरी सिंधी ऐं बलोचनि सां ईंदा। साईं इमरान पाण न्याज़ी आहे सर, पंजाबी आहे। अगरि उनजी ॿोली जे हिसाब सां ॾिसो, उहो पठाण किथां आयो? सो इहो सर, इहो चारण साहिबु, बाक़ी बयानी ते त पाण डिघी कचहरियूं करे सघूं था, पर हीअ मिसाल रेलेवेंट न आहे, सही न आहे।